अवां असांखे इशा जी नमाज़ बा जमात अदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। क़ुरान मुक़द्दस जे सूरह इब्राहिम जी आयत नंबर 28 खां तिलावत आहे। इन खां अॻु में रब साईं क़यामत जो ज़िक्र फरमायो, काफ़िरनि जे अमलनि जो ज़िक्र फरमायो। ईमान वारो जॾहिं ईमान आणे थो, ईमान खां बाद में अमल सालिह करे थो, अल्लाह पाक उन्हनि जे लाइ नतीजे यानी बदिले जन्नत जे बाग़नि जो रब साईं ज़िक्र फरमायो। ऐं उन खां बाद में अल्लाह पाक ईमान जो मिसाल या कलमे जो मिसाल रब साईं इन वण सां ॾियणु फरमायो, पाक वण सां उनजो मिसाल रब साईं ॾियणु फरमायो। सो फरमाई त वण जो इन ईमान वारे जो मिसाल ईअं आहे जीअं पाक वण हूंदो आहे। ऐं उन पाक वण में साईं जन मिसाल बयानु फरमायो इन खजीअ जो, जेके असां वटि इहो वणु मशहूरु आहे। ऐं इन खजीअ जे वण जे बारे में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो ॼण त तव्हांजी पुफी आहे। ऐं कीअं आहे असांजी पुफी? फरमायो त इन जे करे जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी जेका अल्लाह पाक ठाहिणु फरमाई, हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ढांचो रब तयारु फरमाए करे उन खां बाद में जेका मिट्टी बची उन मां अल्लाह पाक इन खजी खे पैदा फरमायो। तंहिंजे करे इन खजीअ जी निस्बत ॿियनि जे मुक़ाबले में, ॿियनि वणनि जे मुक़ाबले में वधीक आहे ईमान वारे सां। ऐं फरमाइनि था त खजीअ जी इहा बि निस्बत आहे, जीअं मूं अर्ज़ु कयो कल्ह, त जेकॾहिं ॿिए वण जो तव्हां मथां उनजो मुंडु कटे छॾियो त उनजे पासनि खां उनजे थुड़ मां जेके आहिनि टारियूं फुटणु शुरू थी वेंदियूं। पर खजी ईअं न आहे। खजी जो जेकॾहिं तव्हां मथां मुंडु कटे छॾियो न त सॼो उनजो थुड़ ई बेकार थी वियो, वण ई बेकार। त अहिड़ी तरह ईमान वारे जो इंसान जो मिसाल बि ईअं आहे। इंसान जी जेकॾहिं मुंडी ख़तमु थी वञे त इंसानु बचंदो। फरमाई त अल्लाह तबारक व तआला ईमान वारे जो मिसाल इन पाक इन वण सां ॾियणु फरमायो। ऐं जेको बेईमान आहे, बेईमान जो मिसाल जेको आहे ख़राब वण सां ॾियणु फरमायो। ऐं उनजे मुक़ाबले में फरमाई त जेके इंसान गुमराह आहिनि, इहे गुमराहनि जो जेके ज़ालिम आहिनि, नाइंसाफ़ आहिनि, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला गुमराह करणु फरमायो ऐं उन्हनि जी तबाही पकी आहे। ऐं हाणे रब साईं अलम तर इलल लज़ीना बद्दलू निअमतल्लाहि कुफ़रा व अहल्लू क़ौमहुम दारुल बवार। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी नेमतुनि खे रब साईं बयानु फरमायो, ईमान खे बयानु फरमाई, आख़िरत जे मामले खे रब बयानु फरमायो ऐं फरमाई त ईमान वारे जे लाइ अल्लाह पाक जन्नत ऐं बाग़ रखिया। इन्हनि बाग़नि जो ज़िक्र अल्लाह पाक बयानु फरमायो ऐं ईमान वारे जो मिसाल रब साईं पाक वण सां ॾियणु फरमायो, कलमे जो मिसाल जेको आहे पाक कलमे सां ॾियणु फरमायो। ऐं उनजे बावजूदि जेकॾहिं इंसानु ईमान नथो आणे, उनजे बावजूदि जेकॾहिं इंसानु काफ़िर लॻो बीठो आहे, फरमाई त पोइ अल्लाह पाक उन्हनि खे निंदणु फरमायो। मके जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह पाक नबियनि खे पंहिंजनि इलाइक़नि में मोकिलणु फरमायो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह पाक मक्कतुल मुकर्रमा जे अंदरि पैदा करणु फरमायो। हाणे मके जे अंदरि साईं खे पैदा फरमाए करे नुबुवत ॾेई करे इन काफ़िरनि जे लाइ, मुशरिकनि जे लाइ, ख़ुसूसन कुरैश मक्का जे लाइ हिदायत जो अल्लाह पाक रस्तो खोलणु फरमायो। हाणे इहा अल्लाह पाक जी नेमत हुई जो अल्लाह पाक सॼी काइनात जे कुंड कुर्छ खे छॾे करे इन मके वारनि जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब पैदा फरमायो। ऐं इहो उहो अल्लाह जो हबीब आहे जो काइनात जा जेके ॿिया नबी हूंदा हुआ, उहे इलाइक़े जे तरफ़ नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया जो नबी, बल्कि हिकु आलम जो नबी न, बल्कि काइनात जे अंदरि जेके बि आलम आहिनि, फरमाई त तमामु जहाननि जो अल्लाह पाक नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बनाइणु फरमायो। ऐं इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत हिन उम्मत जे लाइ अल्लाह जो इनाम आहे, अल्लाह जी नेमत आहे। ईमान बि अल्लाह जी नेमत। ऐं वरी इन ईमान जे अंदरि ईमान त अॻियनि क़ौमुनि बि आंदो, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी जेका फर्मा बरदार क़ौम हुई उन्हनि ईमान आंदो, लूत अलैहिस्सलाम जी क़ौम फर्मा बरदार ईमान आंदो, ईमान त उन्हनि खे बि हुयो। पर अल्लाह पाक हिन उम्मत मुहम्मदिया जे मथां एहसान इहो फरमायो जो ईमान जी दौलत बि अता फरमाई ऐं नुबुवत वरी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी अता फरमाई। अल्लाह जे रसूल जी नुबुवत मिली,
कायनात जे अंदर अल्लाह पाक वॾा एहसान फरमाया हत्ता के कुरान फरमायो इन तउद्दु निअमतल्लाहि ला तुहसूहा बाना जे करे तो अल्लाह जी नेमतुन के गणे त गणी भी नथो सके एडियो अल्लाह जो नेमतूं आहिनि पर इन्हनि तमाम नेमतुन जे अंदर रब माउ जड़ी हस्ती ॾियणु फरमाई अबे जड़ी अज़मत अल्लाह पाक अता फरमाई कायनात जे अंदर औलाद जड़ी नेमत अल्लाह अता फरमाई रिज़्क जड़ी नेमत अल्लाह पाक अता फरमाई गर्ज़ कायनात जे अंदर ही तमाम ऐं असां के झुगाइन घरनि में रहूं था इहा अल्लाह जी नेमत पानी अल्लाह जी नेमत ज़मीन जे अंदर असां पंहिंजे मर्ज़ी सां तसरुफ़ कयूं था इहा अल्लाह तबारक व तआला जी नेमत इहे सभ जो सभु अल्लाह जूं नेमतूं पर इन्हनि सभिनि नेमतुनि जे मुक़ाबले में अल्लाह पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जॾहिं मोकिलियो रब फरमाए त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअथ फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम फरमाई त तव्हांखे अबो अम्मा ॾिनमि तव्हांखे हिन धरती ते पैदा फरमायमि आख़िरी उम्मत जो दर्जो तव्हांखे अता फरमायमि कायनात जे अंदर अल्लाह पाक अज़मत तव्हांखे अता फरमाई पर उन जे बावजूद इहो एहसान रब न जतलायो बल्कि एहसान जतलाई त कहिड़ो फरमाई त मन्नल्लाहु अलल मुमिनीन ईमान वारो तव्हांजे मथां वॾे में वॾो मां अल्लाह जो एहसान इहो आहे जो मां पंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे नबी बनाए करे इहा वॾी अज़मत आहे इहा वॾी क़दर ऐं मंज़िलत आहे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो साईं जन फरमायो आख़िरत जे अंदर दुनिया जे अंदर त अल्लाह पाक आख़िरी उम्मत आख़िरी रसूल ॾेई करे अज़मत सां नवाज़ुन फरमायो ऐं आख़िरत जे अंदर छा थींदो जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पूरी कायनात जा उम्मती जेके हज़रत आदम अलैहिस्सलाम खां क़यामत ताईं पैदा थिया थींदा इहे सभु जेके इंसानियत गॾिजी करे क़यामत जॾहिं परेशान थींदा त साईं अहिड़ो असर तकलीफ़ के पंहिंजे इन पघर में गोता बीठा था खाइनि साईं न इंतज़ार खां भलो आहे त भला फ़ैसिलो थी पवे भला अल्लाह पाक को मामिलो करे या हेॾे या होॾे थिए इंतज़ार में थींदो आहे न त बाबा या हेॾे थिए या होॾे थिए त इन इंतज़ार खे ख़तमु करण जे लाइ सभु उम्मतूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि बि वेंदियूं ॿियनि नबियुनि वटि बि वेंदियूं उहे सभु नबी जवाबु ॾींदा आख़िर में इहे उम्मतूं गॾिजी करे ईंदियूं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हबीब अल्लाह जे साम्हूं सजदो करणु फरमाईंदा मक़ाम महमूद ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 7 ॾींहं अल्लाह जी तारीफ़ बयान कंदा अल्लाह जी अज़मत ऐं वहदानियत बयान करणु फरमाईंदा वाखाण बयान करणु फरमाईंदा अहिड़ी अज़मत जो रब फरमायो त मां इहा अज़मत बयान करणु बि मोहम्मद खे मां पाण सेखारी सो हुते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं अल्लाह जी तारीफ़ बयान फरमाईंदा त उन तारीफ़ खां बाद में अल्लाह तबारक व तआला जो हुकुम थींदो या मोहम्मद इरफ़ा रसक सल तो त वशफा तो शफ़ा ए मोहम्मद तो वाखाण जी इंतहा करे छॾी अॼु इन खां अॻु में मूं कॾहिं अहिड़ी वाखाण कंहिंखां न ॿुधमि हाणे तूं पंहिंजो चहिरो मुबारक मथे खण सजदे मां हाणे सवाल कंदो वञ तुंहिंजी सिफ़ारिश खे मां अल्लाह क़बूल कंदे जन्नत जा दरवाज़ा खोले अल्लाह जो इहो एहसान थियो ऐं हिन उम्मत जे मथां एहसान कहिड़ो इहो त चलो सिफ़ारिश शुरू थी पर हिन उम्मत जे मथां एहसान इहो थियो जो आदम अलैहिस्सलाम अॻु में आयो ॿिया अंबिया किराम अॻु में आया पर जन्नत जे अंदर सभ खां पहिरियों जेका उम्मत दाख़िल थियण वारी हूंदी उहा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इन उम्मत जे अंदर सभ खां पहिरियों जेको जन्नत जे अंदर शख़्स दाख़िल थींदड़ हूंदो नबूअत खां बाद में उहो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायूं त जेकॾहिं अंत आतीकुम मिनन नार फरमायूं त अबू बकर तूं जहन्नम खां आज़ाद शख़्स आहीं पाण फरमायूं जेकॾहिं कंहिंखे दुनिया जे तख़्ते ते जन्नती शख़्स ॾिसणो हुजे त अबू बकर सिद्दीक़ जी ज़ियारत करे अल्लाह जे हबीब जी नेमत जो क़दुरु इन्हनि कयो नेमत जो क़दुरु इन्हनि कयो जो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़ज़वा तबूक जे मौक़े ते जॾहिं साईं जन ऐलान फरमायो बाबा पंहिंजो माल खणी अचो अल्लाह जे नाले ते सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर में वियो माल खे अधु कीअं अधु अल्लाह जे हबीब जी ख़िदमत में पेश कीअं अधु घर रखी आयो अञा ओड़ो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु बि आयो साईं जन पुछणु फरमायो अबू बकर छा खणी आए फरमाई त साईं सॼे घर खे बुहारी ॾिनमि तुंहिंजो ऐं अल्लाह जो नालो छॾिया बाक़ी सॼे घर खे बुहारी ॾेई करे सॼो माल मोहम्मद तुंहिंजे क़दमनि तां घुर तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला पोइ उन्हनि खे सदाकत बि अता फरमाई सो बहरहाल इहे नेमतूं आहिनि इहे इन्हनि शख़्सनि नेमतूं अल्लाह जो सुञाती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ी नेमत सैयदना अबू बकर सिद्दीक़ सुञाती
सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सुञाती, सैयदना उस्मान दुन्नूर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सुञाती, सैयदना अली रज़ी अल्लाह अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ये नेमतूं सुञातियूं। अल्लाह तबारक व ताला इन नेमतुनि जे सुञाण जे करे रब साईं उन्हनि खे दुनिया जे अंदरि जन्नत जी बिशारत ॾियनि। सो इहा नेमत आहे। हाणे इन नेमत ते केतिरो ॻाल्हाइजे। असां अवां जी ज़बान छा ॻाल्हाईंदी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ते। ही क़ुरान पूरो ॼण त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ सां भरियो पियो आहे। कान ख़ुल्क़ुल क़ुरान। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पुछियो वियो त ॿुधायो त साईं जन जो ख़ुलुक़ ऐं साईं जन जो अख़लाक़ छा आहे। पाण फरमाईं त तव्हां क़ुरान न पढ़ियो। साईं क़ुरान पढ़ियो आहे। फरमाईं त पूरो क़ुरान मोहम्मद मुस्तफ़ा जी तारीफ़ था आहे। ये पूरो कुरान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ था। इहा तारीफ़ आहे अल्लाह जी नेमत आहे जंहिं नेमत जो इन्हनि काफ़िरनि इनकार कयो ऐं इन नेमत जे मुक़ाबले में दुनिया जो कुफ़र अॼु बि जेका आहे पंहिंजी महिनत में लॻो पियो आहे। दुनिया जो कुफ़र अॼु बि पंहिंजी महिनत में लॻो पियो आहे। तव्हां वञी करे ॾिसो त हिंदुस्तान जे अंदरि मुस्लमाननि खे जबरी हिंदू ठाहिण जे लाइ ज़बरदस्ती उन्हनि खे मारियो थो वञे, उन्हनि खे पेशाब पीआरियो थो वञे ऐं उन्हनि खे ज़बह कयो थो वञे। पर जेकर पाकिस्तान जे अंदरि का हिंदू औरत खणी कंहिं शइ जे बि करे बि जेकर हिंदू औरत जेकर इस्लाम दी आहे सभु जेकर उनजे पाण लॻी वेंदो बाबा हिन सां ज़ुल्म आहे, अक़लियत सां ज़ुल्म आहे। अक़लियत सां कहिड़ो ज़ुल्म आहे? जॾहिं हुन खां अदालत थी पुछे त तो पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम आंदो। अॼोकी अख़बार में लिखियलु हुयो त जैकबाद जे अंदरि हिकिड़ी औरत जेका मुस्लमान थी उनजे बिरादरी वारनि जेको कोर्ट में केस कयो, कोर्ट उनखे घुराए पंहिंजे माइटनि सां मुलाक़ात कराई। 2 कलाक माइट उनखे इलाज कंदा रहिया त असां मोटी त हुन चयो त मां इस्लाम बि कोन छॾींदुमि, जंहिंसां शादी कई त मुस्लमान सां उनखे बि कोन छॾींदुमि। अॼोकी अख़बार में इन खां वधीक भला तस्दीक थींदी आहे? उनजे बावजूदि रड़ियुनि जे मथां रड़ियूं कि असांजे अक़लियतुनि सां ज़ुल्म। कहिड़ो ज़ुल्म आहे अक़लियतुनि जे मथां? अॼु त हिते मुस्लमान जेको गैर महफ़ूज़ सम्झो वञे थो पंहिंजे मज़हब जे लाइ ऐं केतिरा ई माण्हू जेके इस्लाम जे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जा प्रोपेगेंडा छा चवंदा त अॼु जेका आहे इंसानियत पहिरें नंबर ते आहे, मज़हब ॿिए नंबर ते आहे। असल में इहे जेके इंसानियत जो नारो हणनि था न हक़ीक़त में इहो बि मज़हब आहे इस्लाम दुश्मनी। वरन जेकॾहिं इंसानियत खां जेकॾहिं इन अल्लाह जे क़ुरान वारी तालीम खे कढी छॾ त पोइ इंसान ऐं जानवर में फ़र्क़ु कहिड़ो आहे? जानवर भी खाए पिए निंड करे सुम्हे ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे मरी वञे, इंसान भी खाए पिए सुम्हे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे मरी वञे, फ़र्क़ु कहिड़ो रहे? इन ई क़ुरान ते अल्लाह इन क़ुरान खे नाज़िल फरमाए करे त अल्लाह इंसान खे जन्नत जो हक़दार बनायो ऐं काइनात जे अंदरि माण्हू चवंदा आहिनि कि मज़हब बेज़ार आहिनि। इहे मज़हब बेज़ार न आहिनि, इहे इस्लाम जा बेज़ार आहिनि। इहे शैतान जी पार्टी आहिनि जिन शैतान जो झंडो पंहिंजे हथ में खणी करे इस्लाम जो मुक़ाबिलो कयो आहे। छो काइनात जे अंदरि ईसाईयत ते बि कंहिंखे एतिराज़ न आहे, हिंदू हुजण ते बि कंहिंखे एतिराज़ न आहे। जेकॾहिं वञी करे को गैर मज़हब वञी करे अपना कंहिंखे एतिराज़ न आहे, कंहिंखे एतिराज़ आहे त मुस्लमान हुजण ते एतिराज़ आहे। छो इन इस्लाम जेका आहे काइनात जे फ़िरौननि जी गर्दन खे ख़तमु कयो आहे। काइनात जे अंदरि सभिनी गैरनि जी इबादत खे या गैरनि जी पूॼा खे इन क़ुरान रद्द करणु फरमायो। इन क़ुरान सभिनीनि खे बाननि जी ग़ुलामी खां कढी करे अल्लाह पंहिंजो ग़ुलाम बनाइणु फरमायो। छाजे करे पंहिंजो ग़ुलाम बनाई? बाने खे पैदा त नाहे फरमायो। काइनात जे अंदरि इंसान खे पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे, उनजो हक़ बि आहे त इन बाने खे पंहिंजो ग़ुलाम बनाए, अबदियत क़ाइम करे अल्लाह पाक जी ज़ात। बहरहाल फरमाइंदा अलम तर इलल लदीन बदलू निअमतल्लाहि कुफ्रन व अहल्लू कौमहुम दारल बवार। फरमाइंदा छा न ॾिठो उन्हनि जे तरफ़ जिन तब्दील कयो अल्लाह जी नेमत खे, न अल्लाह जी नेमत जो मुक़ाबिलो कयो कुफ्र जे ज़रिए सां। अल्लाह जी नेमत इस्लाम जहिड़ी नेमत मिली, ईमान जहिड़ी नेमत रब से उन्हनि खे अता फरमाई। ईमान ऐं इस्लाम खे छॾे करे उन्हनि वञी करे शैतान वारे रस्ते में वञी करे पंहिंजो पैर रखियो। फरमाईंदनि मुक़ाबिलो कयो। काइनात जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो लीडर कोन्हे। साईं जन जी लीडरी खे छॾे करे हे वतंदा जेको आहिनि इन अदाकारनि जी पैरोकारी कंदा। अदाकारनि जे कपिड़ा बि उन्हनि जहिड़ा पाईंदा, जेके मीरासी जेके आहिनि कपिड़ा बि उन्हनि जहिड़ा पाईंदा, वार बि उन्हनि जहिड़ा फिडा कंदा। कोशिश जेकर उन्हनि खां पुॼे न त अगरि मिलंदो सॼो हाल उन्हनि जो। हाणे इन्हनि खे पंहिंजो आइडल बनाए थो मुस्लमान, पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके काइनात जा सरदार बनाए करे अल्लाह मोकिलण फरमाया,
उन्हनि खे पंहिंजो आइडल बनाइण जे लाइ तयारु न। छाजे करे? दुनिया जो माहौल इस्लाम जे ख़िलाफ़ थो। ॿियो कोई वजह न आहे। हर को सम्झे तो इस्लाम हक़ ते आहे, पर माहौल ख़िलाफ़ आहे। दुनिया जे अंदरि इंसान खे इन जो क़ुरान जो इस्लाम जो बज़ाहिर नतीजो जो नज़र नथो अचे। इन जे करे इंसान जेको आहे मुखालिफ़ लॻो पियो आहे इस्लाम जो। ऐं शैतान खे बि त पंहिंजो कमु पूरो करिणो आहे न। शैतान खे बि पंहिंजो कमु पूरो करिणो आहे। उहो पंहिंजी महिनत वेठो करे थो ऐं माण्हुनि खे वेठो गुमराह करे थो। फरमाईंदा अलम तरा इलल लज़ीना बदलू, छा नठो तो उन्हनि जे तरफ़ जन मुक़ाबिलो कयो अल्लाह जी नेमत जो कुफ्र सां। वअहल्लू क़ौमहुम दारल बवार, फरमाईंदा इहे पाण त गुमराह थिया, पंहिंजी क़ौम वारनि खे बि जहन्नम जे घर जे अंदरि लाथो। बवार चइबो आहे बेकार घर खे जेको भींग हुजे, हलाकत जो घर हुजे। सरदार पाण त गुमराह थिया। ये मके जे अंदरि मके जा कुरैश जेके अबू जहल अबू लहब एंड कंपनी, ये पाण त गुमराह थिया, पर पंहिंजा जेके पोइ लॻ हूंदा आहिनि उन्हनि खे बि गुमराह करे विया। पाण जहन्नम में विया ऐं पंहिंजा पोइ लॻ जेके काफ़िर रहिया उन्हनि खे बि जहन्नम में किरी विया। फरमाईंदा अहिड़ी नेमत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी जे इंसानियत जो दर्स ॾिनो। काइनात जे अंदरि सभ खां पहिरीं इंसानियत सेखारींदड़ नबूवत में ऐं हिन उम्मत जे अंदरि इंसानियत जो अलम बरदार जेकॾहिं आहे त उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब जी इन तालीमात खां मुसलमान खे वाक़फ़ियत न आहे, वरना वाक़फ़ियत ख़बर पवे त जेको आहे पाण उनखे फ़ख्र महसूस थिए त मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहियां। फरमाईंदा वअहल्लू क़ौमहुम दारल बवार, फरमाईंदा पंहिंजी क़ौम खे बि इन भीग वारे ऐं हलाकत वारे घर जे अंदरि दाख़िल कयूं। जहन्नम यसलऊनहा, जहन्नम आहे इन्हनि जी रहाइश। जहन्नम जे अंदरि पहुचायूं न क़ौम खे। वबिसल करार, फरमाईंदा जहन्नम ॾाढी बेक़रारी जी जाइ, बेक़रारी जी जाइ जहन्नम। अल्लाह जो क़ुरान फरमायो, फरमाई बेसल करार, ॾाढी बुरी रहण जी जॻह आहे। इंसान खे अंदाज़ो न आहे जहन्नम जो। जहन्नम में जॾहिं इंसान उते वेंदो, इन जे करे यकीन ॼाणो त कॾहिं कॾहिं इंसानियत खे इन ईमान खां ख़ाली जॾहिं ॾिसे थो न, अल्लाह जी नाफ़रमानी ॾिसे थी न, त अंदर में एतिरो त इंसान परेशानी थी थिए त मुमकिन आहे त इहो इन हालत में मरी वञे त आख़िरत जे अंदरि त वरी मोटण जो त रस्तो ई कोन्हे। मोटण जो त रस्तो ई कोन्हे। दुनिया जे अंदरि जेकॾहिं को नाकाम आहे, आख़िरत जे अंदरि कामयाबु आहे, त मुंहिंजा दोस्तो हमेशह वारो जहान त पंहिंजो ठाहे वियो न। हमेशह वारो जहान त ठाहियो। दुनिया जे अंदरि वक़्ती तौर ते नाकामी आहे त कहिड़ो फ़र्क़ु थो पए। जीअं हिकिड़ो बुज़ुर्ग जेको आहे कारगुज़ारी ॿुधाए पियो त हिकिड़ो जमात जे अंदरि 4 महीना लॻायो। अहिड़ो शख़्स जेको नाबीन बि हुयो ऐं गुंगो ॿोड़ो बि हुयो। जेको शख़्स गुंगो हूंदो ॿोड़ो हूंदो त उहो ऑटोमेटिक गुंगो बि हूंदो। त हाणे हुन खां पुछनि त जेको आहे हिन जो 4 महीना लॻाया, माण्हू त अखियुनि सां ॾिठल वारा बि दीन में कोन था निकिरनि। हिन जो 4 महीना लॻाया त कीअं लॻाई? आख़िर अञा अखियुनि सां माण्हू ॾिसंदो आहे त उहो हथनि जे इशारनि सां उहा ॻाल्हि सम्झंदो बि आहे ॿिए जी। हिन कीअं ॻाल्हि इशारनि सां सम्झी? त ॿुधाई त उहे ॿुधाइनि पिया त हीउ जेको आहे न हथु हीअं करे या हथनि ते आङुरियूं हलाए करे इन ज़रिए सां पंहिंजी ॻाल्हि करे बि पियो ऐं तर्जुमान खे पंहिंजी तालीम ॿुधाए पियो ऐं तर्जुमान वरी माण्हुनि खे उहा तालीम ॿुधाए। हाणे सम्झो त इन पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी हुई। 4 महीना अल्लाह जे रस्ते में लॻाया। सो फरमाईंदा वजालू या जहन्नम यसलऊनहा। हाणे हिकिड़ो रस्तो हिदायत वारो आहे, उन जे मुक़ाबले में ॿियो रस्तो गुमराही वारो आहे। इंसान जी मर्ज़ी आहे, हिदायत वारो रस्तो हले त जन्नत में वेंदो, गुमराही वारो रस्तो वञे त जहन्नम में। फरमाईंदा जहन्नम यसलऊनहा, जहन्नम आहे उन जो ठिकाणो। वबिसल करार, ॾाढी बुरी रहण जी जॻह आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाह खुदा